मेरा इस्लाम रहेगा, मेरा पैगाम रहेगा। मुहर्रम अल हराम जो महीनो असांखे अज़ीम क़ुर्बानी जी यादि ॾियारे थो, जेका हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदन घर वारनि ॾिनी हुई, जेको पाण जन्नत जे नौजवाननि जो सरदार आहे। संदन अमर जन्नत में औरतनि जी सरदार वालिद साहब शेर ख़ुदा ऐं नानो हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन लाइ ही दुनिया ठही। ही सभु एज़ाज़ उन हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम लाइ आहिनि, जंहिं इस्लाम जी सिरबुलंदी ऐं बका लाइ हक़ ऐं बातिल जी जंग में 9 ऐं 10 मुहर्रम अल हराम जे विच में हक़ जो नारो हणंदे अज़ीम शहादत माणी। हिन दुनिया में शुरू खां ई हक़ ऐं बातिल जी जंग जारी रही आहे ऐं हुसैनी ऐं यज़ीद हमेशह मुख़्तलिफ़ रूपनि में हक़ ऐं बातिल जी जंग विढ़ंदा रहिया आहिनि। करबला में बि हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदन साथियुनि खे यज़ीद बातिल जी बैयत लाइ ज़ोर भरियो, पर पाण बातिल जे अॻियां हार न मञी बातिल चई रहियो हो त ताक़त बातिल आहे। हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जन इहो चवंदे अॻिते वधिया त हक़ ताक़त आहे, ऐं दुनिया ॾिठो त कीअं उन्हनि हक़ जो साथ ॾींदे पाण पंहिंजे अहल व अयाल ऐं साथियुनि समेत अज़ीम शहादत माणी। इहो ॿुधायो त भली बातिल ताक़त लॻी रहियो हुजे, पर असल में हक़ ई ताक़त आहे, ऐं करबला जो मैदान उन ॻाल्हि जी शाहिदी ॾेई रहियो आहे। असां उन्हनि खे उन अज़ीम शहादत ते सुर्ख़ सलाम पेश करियूं था। इन सां गॾु उन क़ुर्बानी में असां सभिनी लाइ इहो पैगाम आहे त हमेशह सच ऐं हक़ जो साथ ॾियूं, बातिल जो न, ऐं इस्लाम जी सरबुलंदी लाइ हर क़ुर्बानी ॾियण लाइ तैयार रहूं। उमर कोराई, मीरपुर, माथिलो। दरिया को तुमने छीन लिया, मैंने कुछ कहा, पानी दिखा दिखा के पिया, मैंने कुछ कहा, दाग बरे जमा का दिया, मैंने कुछ कहा, हक पर हूँ मेरे हक में सिना बोल रही है, सुन लो वो अज़ा मेरी ज़बां बोल रही है, मैं रहूं या न रहूं, मैं रहूं या न रहूं।